जमीर खान अॼुकल्ह मस्त उठो वांगे गिफ गाड़ींदो थो वती ऐं शहर में वांदन वांगे वती थो घिटियूं मापींदो। ख़ैर त आहे सूबेदार ही गोठ मुंहिंजो ऐं मुंहिंजी मर्ज़ी आहे त मां मस्त उठ वांगुरु गिफ गाड़ियां या रस्ता मापियां। तूं केरु थींदो मूंखां पुछण वारो? जमीर खान ही गोठ बराबर तुंहिंजो आहे पर सरकार ही हद मूंखे ॾिनी आहे। मूंखे हितां जे माण्हुनि जी हिफ़ाज़त करण इहो मुंहिंजो फर्ज़ आहे। त पोइ कर वञी माण्हुनि जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त कंहिं रोकियो अथई? वैसे अञा कंहिं बि माउ अहिड़ो पुटु नाहे ॼणो जेको सूबेदार सुखे खे रोके। ॾाढो तो ॻाल्हाए सूबेदार, लॻे थो त तोखे को मुड़ुस माण्हू नाहे टकरियो। वॾा वॾा मुड़ुस माण्हू जॾहिं न हिन सूबेदार जे थाणे ते ईंदा आहिनि तॾहिं मूंखे थाणो धुआरणो पवंदो आहे। धुआरणो यादि रख सूबेदार, कॾहिं न मुंहिंजे वर चढ़ी वई त पोइ इहो थाणो बि यादि कोन ईंदई। वच कुॾंदी आहे किले यार। तूं अलाए छा ते थो कुॾी? न तो वटि पैसे जो पावर न की तूं को सियासी माण्हू आहीं। सुधरी वञ शामिर खान, न त केतिरा ई अर्धा इंसान हिन सुखे खान मिटीअ में मिलाए छॾिया आहिनि। मिटी मिटी बि मोतबरनि खे ई नसीब थींदी आहे सूबेदार। तो जुड़नि खे चल इहा मिटी बि नसीब थिए। ॾाढो थो ॻाल्हाई शामिर खान। शुक्र कर मिया सरदार शाह समाज जो भाइटियो आहीं, न त तुंहिंजो अशर अहिड़ो कयां जो ॾेहनि खे ॾसणी आहे। कम जी ॻाल्हि कर सूबेदार, मूंखे एतिरो टाइम कोन्हे। समझई कोन समझई, समझी वेंदे। छो रईस वॾा, असांखे भला मूरूं विसारे छॾियो अथई। असां नाग त न आहियूं जो मिटी खाईंदासीं। कुझु माल पाणी असांखे बि खपे। सूबेदार साहब, जॾहिं तुंहिंजी ज़रूरत पई त तोखे ज़रूर यादि कंदासीं। रईस नंढा, अव्हां खे ज़रूरत हुजे या न हुजे पर असांखे त ज़रूरत आहे न।